मुस्लिम लीग स्टूडेंट फेडरेशन फंक्शनल लीग ज़िले सखर जो इजलास सूबाई नायब सदर अरबाज़ अली अब्बासी जी सदारत हेठ थी गुज़रियो। इजलास में ज़मीर महर, अदनान अहमद, हैदर मंगरियो, अली हसन बंबरो, अब्दुल वहीद कांदड़ो, राणा खिज़र, मंजूर मंगरियो, शाहबाज नीनो जखरो, मोहम्मद बख्श इल्मदीन, हाजी खान, हाफिज अकमल, अब्दुल खालिक जगरानी समेत बिन कारकुनन वडे अंग में शिरकत कई। उन मौके ते तालके ऐं यूसी सतह ताईं MSF तंज़ीम साज़ी करण ऐं 14 अगस्त जश्न आज़ादी जो ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास के खिताब कंदे अरबाज़ अली अब्बासी चयो त सूर्य बादशाह ऐं संदन जानिसार होर मुजाहिदन जी लाज़वाल कुर्बाननि जे करे अॼु असीं हिकु आज़ाद मुल्क में आज़ादाना ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। आज़ादी हिकु नेमत आहे जंहिंजो क़दुरु फ़लस्तीन, कश्मीर ऐं बर्मा जा माण्हू ॼाणींदा हूंदा। अरबाज़ अली अब्बासी वधीक चयो त बरे सगीर मां अंग्रेज़ साम्राज्य जी हुकूमत तख्त ऊंधो करण में सूर्य बादशाह ऐं संदन हुरनि जो जिदोजहद तारीख़ जो एक लफ्ज़ सुनहरी बाब है जंहिंजी ज़िक्र खां बग़ैर तहरीक आज़ादी जी तारीख़ नामुमकिन है। अरबाज़ अली अब्बासी अहद कंदे चयो त जॾहिं बि मुल्क ते कोई ॾुखियो वक़्तु आयो त असीं पंहिंजे वॾनि जे नक्शे क़दम ते हलंदे पीर साहब पगारे जी क़यादत में हर तरह जी कुर्बानी ॾियण लाइ तैयार आहियूं ऐं जेसिताईं ज़िंदगी आहे तेसिताईं मुल्क ऐं क़ौम जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदा रहंदासीं।